सॼी सिंध जे अठरी मीरवा तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि में बि चौपाए माल लंपी बीमारी में वठिजी वियो आहे, जंहिं करे मालवंदा परेशान आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे इलाही बख़्श। अठरी मीरवा तालुके जे मुख़्तलिफ़ ॻोठनि रसूलपुर, हिंडियारी, सानेसो, अठरी मीरवा में चौपाए माल में लंपी वायरस बीमारी पखिड़िजी वई आहे, जंहिंजे करे भाॻिया सख़्तु परेशान आहिनि ऐं वेटनरी डॉक्टर ग़ाइब आहिनि। अचो त उन सिलसिले में हितां भाॻियुनि खां पुछण वधीक उनजो छा चवणु आहे। तमामु तकलीफ़ में पिया आहियूं ॾाढो। असांजे माल में तमामु ॾाढी बीमारी आहे। असां काॾे वञूं मिसकिन माण्हू, सुभाणे जो असां जेको ढोर हेठि मथे अचे असां त पोइ पिंजी वेंदासीं, बचंदासीं ई न। हफ़्ते 15 ॾींहं अॻु में मुंहिंजे माल में इहा अची वई आहे लंपी। मुंहिंजो ठरी शहर में वाड़ो आहे ऐं ॿहिराड़ीअ में तारको वॾो, जाहिरो, दे सानेसो, बोज़दार, रसूलपुर, हिंडियारी, मतिलबु मुकमल इलाइक़ा वता पिया आहिनि। ऐं ॾाढी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जेको असांजो वेटनरी जो इदारो आहे उहो त सफ़ा बेलाब आहे ऐं मुआ पिया आहिनि। सभु को पंहिंजो हटु खोलियूं वेठो आहे। हीअ मां वैक्सीन हंधि 10,000 जी आहे, हीअ जॾहिं त वैक्सीन चवनि त आहे ई कोन। असांजे लाइव स्टॉक जे मिनिस्टर साहिबु ऐलान कयो त 30,000 वैक्सीन्स मां घुरायूं आहिनि, हर ज़िले खे ॾींदासीं, पर जंहिंखां बि पुछो इहा ॻाल्हि था कनि मथियां खाई आहे, ख़बर न आहे खाए केरु थो, अलाए हेठियां था खाइनि अलाए मथियां। अठरी मीरवा में बि चौपाए माल में बीमारी अची चुकी आहे ऐं उन लाइ असां काफ़ी इदारनि खे विया आहियूं ऐं SDM साहब खे स्प्रे जे लाइ चयो आहे, को अमल उन जे लाइ न थी सघियो आहे। ऐं लाइव स्टॉक अमलो जेको वेटनरी डॉक्टर आहिनि त उहे त बाबा साईं जा रुगो प्राइवेट क्लिनिकूं खोलियूं वेठा आहिनि ऐं रुगो फुरमार आहे उन्हनि जी। हाणे गवर्नमेंट इन जो को उपाउ वठे त हिन बीमारी जे लाइ को साईं जा क़दम खणे त बहितरु थींदो, जे न त माण्हू ग़रीब मिसकिन त मरी वेंदा। सिंध जे वॾे वज़ीर साईं मुराद अली शाह ऐं ॿियनि वसवारनि खां मुतालबो कयो आहे त अठरी मीरवा तालुके अंदरि माल में जेका बीमारी पकड़ियल आहे उनजी वैक्सीन कराई वञे ऐं भागवंदनि में जेका बेचैनी फैलियल आहे ख़तमु कराई वञे। कैमरामैन आसिफ शर सां गॾु इलाही बख़्शर, आवाज़ न्यूज़, अठरी मीरवा।